अस्सलाम वालेकुम। हे हिकिड़ी नंढड़ी वीडियो मां तव्हां सां शेयर करे रही आहियां। नंढी नंढी नेकियुनि जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मदद सां अलाह असां सभिनीनि जूं नियतूं क़बूल करे। इन खां पहिरियों मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां त कंबर में बेबी बागड़ी नाले हिकिड़ी छोकिरीअ बागड़ी ॿारनि जे लाइ स्कूल खोलियो त जीअं रुलनि पिननि न पढ़नि। ऐं हाणे हुन हिकिड़ो वोकेशनल सेंटर खोलियो आहे जंहिंमें बागड़ी औरतुनि खे सिलाई भर्थ ऐं अहिड़े क़िस्म जा हुनर सेखारिया वेंदा जंहिंसां उहो पंहिंजो आमदनी जो को ज़रियो पैदा करे सघनि। सो उन्हनि जे लाइ कुझु नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके मां वरितियूं आहिनि, थोरी थोरियूं आहिनि पर जेतिरो थी सघियो आहे। हीअ कुझु कपिड़ो आहे थुल्हो कॉटन जो। उनखां सवाइ सिलाई सां रिलेटेड कुझु शयूं आहिनि, कैंचियूं, पिन्स, बॉबिन, सुईन जा मुख़्तलिफ़ क़िस्म, ही टेप्स आहिनि, ही बटणनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, ही कपिड़नि जा पीसिस आहिनि, ही कुझु लेडीज़ कपिड़ो आहे, प्लास्टिक आहे, ऐं हिते हिन पासे ही कुझु लेसिस आहिनि, शायदि मां पहिरियों बि ॾेखारे वियमि। सो ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा माण्हू जेके मुआशिरे जी भलाई जे लाइ कमु कनि था, मुंहिंजी नज़र में उहे ॾीआ आहिनि जेके रोशनी था फैलाइनि। ऐं अगरि तव्हां ऐं असां जहिड़ा माण्हू थोरी थोरी उन्हनि जी मदद कंदा रहनि त ॼण असां उन्हनि ॾीअनि में कुझु फुड़ा तेल जा विझंदा रहंदासीं त उहो उन्हनि जो ॿरण जो सिलसिलो जेको आहे जारी रहंदो, छो त अकेलो माण्हू पाण कुझु बि न करे सघंदो आहे। इससे पहले मैं बहुत कुछ आपके साथ शेयर कर चुकी हूँ और जो छोटे छोटे नेकियों के काम हम कर रहे हैं उस सिलसिले में ये भी एक काम है। ये एक स्कूल के लिए वोकेशनल ट्रेनिंग सेंटर बागड़ी कबीले की औरतों के लिए कि जो जिनको भीख मांगने से बचाया जाए, उनको कुछ हुनर सिखाया जाए ताकि वो ख़ुद कफ़ील हो जाएं और अपना जो है पेट पालने के लिए कुछ पैसे कमा सकें। और ये कुछ रील भी हैं जो मैंने लिए हैं, ही रील बि मूं वरिता आहिनि। सो इहे कुझु शयूं आहिनि जेके मां खणी थी वञा। हीउ कुझु वॾो सामान न आहे, हुननि मायुनि खे सिखिया ॾिनी वेंदी, सेखारियो वेंदो, उन्हनि जी थोरी मदद थी पवंदी मुंहिंजे तरफ़ां ऐं प्लस उन्हनि जे तरफ़ां जिन जो हिन में शेयर आहे, जिन जो हिन में कंट्रीब्यूशन आहे। सो मां चाहियां थी त तव्हां सभु जिते जिते आहियो उते उते अहिड़ा नंढा नंढा नेकियुनि जा कम कंदा रहो। अलाह साईं क़बूल करण वारो आहे। ऐं हिन कम में बि जेके मूंसां शामिल आहिनि, जंहिं जो हिन में कख पन जो बि कंट्रीब्यूशन आहे, उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी। न त मां बि कंहिंजे लाइ कुझु न करे सघां, मां सिर्फ़ु इहो थी कयां जो सभिनी खां जमा करे ऐं ज़रूरतमंदनि ताईं पहुचायां थी। सो उमेदु आहे त तव्हांखे हीअ मुंहिंजूं वीडियोज़ हिन क़िस्म जूं वणंदियूं हूंदियूं। अगरि वणंदियूं हुजनि त तव्हां बि ईअं कयो, ईअं करण जी कोशिशि कयो। हिननि खे ॾेखारण जो मक़सदु बि इहो आहे त मोटिवेशन पैदा कजे। ऐं जिन मूंखे हिननि सामान मां कुझु ॾिनो आहे, जिन मूंखे पैसा ॾिना हिन सिलसिले में, उन्हनि खे बि ख़बर पए त कहिड़ो कहिड़ो सामान आयो ऐं किथे पियो वञे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, कोशिशि कयो ज़रूरु तव्हां पंहिंजे आस पास अहिड़े क़िस्म जा कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।